सिंध जी तारीख़ गवाह आहे त सिंधी माण्हू हमेशह पंहिंजी धरतीअ जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजे जानियुनि जो नज़रानो ॾेई शहादत जो रुतबो माणियो आहे। उन्हनि में दुल्ह दरिया ख़ान, मखदूम बिलावल, होशो शीदी, सैयद सुरह बादशाह, रूपलो कोल्ही, हेमू कालाणी, बच्चू बादशाह समेत केतिरनि ई शहीदनि ते सिंध जा माण्हू फ़ख़्रु कनि था। जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो त सिंध जा माण्हू धारियुनि हुकूमरनि ख़िलाफ़ वॾी वेढ़ांद कई ऐं सिंध जा माण्हू हुरनि जे रूप में भरपूर मज़ाहमत कंदे अंग्रेज़नि खे सिंध मां निकिरण ते मजबूर करे छॾियो। उन हुर तहरीक हलंदे अंग्रेज़नि ख़िलाफ़ केतिरा ई मारका पिणु थिया। उन्हनि में हिकु अहम मारको सांगड़ शहर भरिसां नवाबशाह रोड ते झूड़े वारे लहे वटि थियो। झूड़े वारे लहे जी तारीख़ मुख़्तसरी आहे त इहो झूड़े वारो लहो सांगड़ शहर खां नवाबशाह रोड ते 2 किलोमीटरनि जे फ़ासिले ते झूड़ो खां बंबरो जी ॿनीअ में आहे ऐं उन करे इहो झूड़े वारो लहो सॾिजे थो। इन अहम मारके में शहीद बच्चू बादशाह जा 3 साथी, 3 जानिसार साथी पीर बख्श उर्फ पीरू वसान, तगियो चांग ऐं भलू गाहो अंग्रेज़ अमलदार ल्यूकस ऐं सिपाहियुनि ख़िलाफ़ विढ़ंदे शहादत माणी ऐं हमेशह लाइ अमर थी विया। इहो वाक़ियो 2 अप्रैल 1896 ईस्वी में थियो। डॉक्टर हाशिम ख़ासकेली साहब हिन तालके नाज़िम सिंजोरो हो। उन दौर में प्रोफेसर मुबीन वसान, फ़क़ीर मीर मोहम्मद निज़ामाणी ऐं ॿियनि जी कोशिशनि सां झूड़े वारे लहे वटि हिकु यादगार तामीर करायो हो, जंहिंखे हिन वक़्तु ॿीहर मरमत करण जी ज़रूरत आहे। 31 डिसंबर 2025 जी उॼाणी वारी अॼोकी शाम हिन साल जे आख़िरी किरण वारे वक़्तु सिंध जे हिन अज़ीम यादगार ते सिंध ऐं सांगड़ जे तारीख़दान प्रोफेसर मुमताज़ अली लगारी, हुर तारीख़ जे हवाले सां नाम्यारनि मुहक़िक़नि प्रोफेसर मोहम्मद मुबीन वसान, फ़क़ीर मीर मोहम्मद निज़ामाणी, राइटर मोहम्मद सलीम निज़ामाणी ऐं ॿियनि हिन तारीख़ी माॻ ते अची साल जे आख़िरी घड़ियुनि खे अलविदा कंदे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार हिन रीति कयो। हिन यादगार ते आयल सभिनी मुहक़िक़नि ऐं तारीख़दाननि हिन शहीद जे क़ुर्बानी खे ख़राज तहसीन पेश कयो ऐं सिंध जी आज़ादी ऐं ख़ुदमुख़्तारी लाइ ऐं सिंध जे माण्हुनि जी जेका जदोजहद आहे उनखे वरजाईंदे इहो चयो त सिंध जा माण्हू हमेशह पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त कंदे, धरती जी ख़िदमत कंदे गुज़ारिया आहिनि। हीअ जेको असां हिते बीठा आहियूं, हिते हुर तहरीक सां लाॻापियल ही हिकु तारीख़ी जाइ आहे जंहिंखे झूड़े वारी ले चइबो आहे। असां हिते जेको आहे अॼु हिते मौजूदु आहियूं ऐं हीअ जेको आहे अॼु साल जो आख़िरी जेको आहे ॾींहुं आहे ऐं सिॼ लही रहियो आहे ऐं उहो आहे समां आहे। असां हिन यादगार खे बहितर खां बहितर बनाइण में असां कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह। झूड़े वारे लहे ते बीठा आहियूं। तारीख़ में झूड़े वारे लहे जी इहा अहमियत आहे त हुर तारीख़ जॾहिं हली हुई त हिन जॻह ते जेका बच्चू बादशाह जा जेके साथी हुआ जिन अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु तहरीक हलाई, जदोजहद कई, उन मां 3 जेके हुर हुआ, 3 जेके असांजा सिंध जा मुजाहिद हुआ, उहे हिन जॻह ते शहीद थिया हुआ। हिन तारीख़ी माॻ खे, हिन तारीख़ी यादगार जॻह ते असां गॾियल तौर ते जेको पैगाम ॾियणु था चाहियूं सिंध खे अॼोके ॾींहुं जे हवाले सां त सिंध जा माण्हू कॾहिं बि धारियुनि जी ग़ुलामी न क़बूल कई आहे न कंदा। इहो ई पैगाम आहे अॼोके ॾींहं जे हवाले सां। अॼोके ॾींहं खे, अॼोकी घड़ी खे
31 डिसंबर 2025 जी घड़ी खे असां हमेशह जे लाइ महफ़ूज़ कंदा चाहियूं। ऐं इहो पैगाम आहे त सिंध जा माण्हू आज़ादी पसंदि आहिनि ऐं सिंध खे उहो कंहिं बि तकलीफ़ ऐं परेशानी में न ॾिसंदा न ॾिसंदा। महिरबानी। 2025 जे अॼु आख़िरी जेको ॾींहुं आहे 31 डिसंबर, सिजु लहे पियो। हिन शामड़ी जी मेल असां पंहिंजे हुर तहरीक जे आज़ादी जे उन्हनि हीरोज़ खे ट्रिब्यूट पेश था कयूं, सलाम पेश था कयूं जिन हिननि वतन जे लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, सिंध जी सुहिणी सरज़मीन जे लाइ पंहिंजियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ु वेड़ विढ़ी ऐं इहो निशावर कयो त हिन खिते जा माण्हू, हिन धरती जा माण्हू धारीअ खे कॾहिं बि क़बूल कोन कंदा ऐं पंहिंजे महबूब मुर्शद उन जे हुकुम मुताबिक़ वतन या कफ़न, आज़ादी जो मौत, जेको हज़रत सूरी बादशाह जो पैगाम हुयो, इन खां पहिरीं हिननि मंसूरनि शहीद बच्चू बादशाह, शहीद पीरू वज़ी, सांगड़ सरकार जे उन्हनि दोस्तनि, उन्हनि शहीदनि उनखे सलाम पेश थो करे। ऐं हुर हिस्टोरिकल सोसाइटी ऐं ॿियूं जेके बि तनज़ीमूं आहिनि, असां सभु वचन था कयूं त इनशाला रिसर्च जो जेको रहियल कमु आहे हिननि मंसूरनि जे हवाले सां, सूरी बादशाह जे गाज़ियुनि फ़क़ीरनि जे हवाले सां, सिंध जे हवाले सां, सांगड़ जे हवाले सां इनशाला ममता साहब जारी वसारी रहनि। आमीन आमीन। यादगार आहे मंसूर फ़क़ीरनि जो जेके पीसनि जो हुकुम ते अची सिर ॾिनऊं ऐं हिते सिर ॾियणु आया हुआ। 2 अप्रैल 1896 ते सिर ॾेई सराहा थिया ऐं पंहिंजे मुर्शिद जे हुकुम ते हिननि पंहिंजा सिर क़ुर्बान कया ऐं अलाह साईं हिननि खे जन्नत फिरदौस में शहीदूं ई जन्नत में आहे। पर असीं कयूं त आला मक़ाम ते हुजनि ऐं ॾियारो आहे ओॾे उन जो मज़ार आहे ऐं यादगार आहे। मुंहिंजा इहे ई नज़र आहिनि। जुड़े वारे लहे ते बीठा आहियूं। तारीख़ में जुड़े वारे लहे जी इहा अहमियत आहे त हुर तारीख़ जॾहिं हली हुई त हिन जॻह ते जेका बच्चू बादशाह जा जेके साथी हुआ, जिन अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु तहरीक हलाई, जदोजहद कई, उन मां 3 जेके हुर हुआ, 3 जेके असांजा सिंध जा मुजाहिद हुआ, उहे हिन जॻह ते शहीद थिया हुआ। हिन तारीख़ी माॻ खे, हिन तारीख़ी यादगार जॻह ते असां गॾियल तौर ते जेको पैगाम ॾियणु था चाहियूं सिंध खे अॼोके ॾींहुं जे हवाले सां, त सिंध जा माण्हू कॾहिं बि धारियुनि जी ग़ुलामी न क़बूल कई आहे न कंदा। इहो ई पैगाम आहे अॼोके ॾींहं जे हवाले सां। अॼोके ॾींहं खे, अॼोकी घड़ी खे, 31 डिसंबर 2025 जी घड़ी खे असां हमेशह जे लाइ महफ़ूज़ कंदा चाहियूं। ऐं इहो पैगाम आहे त सिंध जा माण्हू आज़ादी पसंदि आहिनि ऐं सिंध खे उहो कंहिं बि तकलीफ़ ऐं परेशानी में न ॾिसंदा न ॾिसंदा। महिरबानी। माशाअल्लाह। सलाम मंसूर शहीदनि खे साईं। बिल्कुलु माशाअल्लाह। विडियो आहे ज़बरदस्त। हेॾां सिजु लहे पियो साईं। हा हा। 31 डिसंबर 2025 शहीदनि खे सलाम।